अस्सलाम वालेकुम शोएब अहमद कैसे कल असांजे लेक्चर के पास्ट सिंपल टेंस ते अॼु मां तव्हांजे सां मुहाज़रा फ्यूचर सिंपल टेंस जो लेक्चर कनि थो। ॾिसो असांजा अलहमदिल्ला जेके लेक्चर थियनि था उहे शॉर्ट टाइम में ऐं सुठे नमूने सां थियनि था ऐं तव्हां दोस्तनि खे का बि ॾुखियाई थिए थी कमेंट में तव्हां भले पुछी सघो था। कंहिं क़िस्म जो सवाल बि हुजे तव्हां बेशक हर टाइम इंशाल्लाह 24 आवर्स तव्हां पुछी सघो था। ॾिसो फ्यूचर सिंपल टेंस जे बारे में असां पढ़ंदा आहियूं। ये असांजे 3 नंबर टियों आहे ऐं ॾिसो फ्यूचर सिंपल टेंस ज़माने मुस्तक़बिल सादो या मुस्तक़बिल। और फर्स्ट डे पे असां ट्यूनिंग पहले सिंपल टेंस के डिस्कस करे चुका हैं। कल असां पास्ट सिंपल टेंस के अॼु के जेका असांजी टॉपिक आहे उहा आहे फ्यूचर सिंपल टेंस। डेफिनेशन जो जेको तरीक़ो त हर शइ ओके आहे चवण इन में टाइम पीरियड चेंज करिणो पवंदो तव्हांजे फ़क़ति तव्हांजे ई आसानी जे लाइ ईअं कयूं था पिया। हाणे ॾिसो दिस टेंस शोज़ एन एक्शन in coming time is called future simple tense। हाँ ॾिसो this tense shows an action in coming time is called future simple tense। प्रेजेंट में इन प्रेजेंट टाइम हाणे ॾिसो कमिंग टाइम प्रेजेंट टाइम पास्ट टाइम कमिंग टाइम सभिनी टे जेके असां पढ़ी चुका आहियूं फ्यूचर सिंपल टेंस वारा प्रेजेंट सिंपल पास्ट सिंपल ऐं फ्यूचर सिंपल वारा टिनि में तक़रीबन डेफिनेशन सेम आहे। थोरो उन में वक़्तु पीरियड जो जेको टाइम पीरियड आहे उन में थोरी घणी चेंज आहे। हाणे जेके इन जा हेल्पिंग वर्ब आहिनि हेल्पिंग वर्ब खे मां शॉर्ट तौर लिखां थो हेल्पिंग वर्ब। ॾिसो इन हिकिड़ो त शल बि आहे शल ॿियो सेकेंड में विल ऐं सां गॾु गॾु फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब। हाणे ॾिसो हे आहे शल हे विल। हाणे काफ़ी दोस्त असांजे जेके आहिनि उहे असांखे कमेंट में चवनि था पिया त असांखे शल ऐं विल में असां भुलूं था पिया। हाणे ॾिसो आए आहे एंड हुई आए एंड हुई बसि इहे तव्हां ज़हन में रखी छॾी ॿ शयूं उन्हनि खे असां शल इस्तेमालु कंदा शल में बाक़ी जेको बि अचे आल यानी कि जेको बि खणी नालो हिकिड़ो हुजे ॿ नाला हुजनि ही शी इट हुजनि या जेके बि शयूं हुजनि उन सभिनी सां असां विल इस्तेमालु कंदासीं। सम्झो था भई शल सां असां आए हुई इस्तेमालु कंदासीं। नोट असीं ताक़ीदी जुमले में शल खे विल सां विल खे शल सां मटाईंदासीं। सही थी वियो। हाणे असां हिन में रियली इस्तेमालु न कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो हिते मां हिकु एग्ज़ाम्पल लिखां थो हे ड्राए करे एग्ज़ाम्पल तव्हांखे लिखी ॾियां। ॾिसो हे नोट लिखियलु आहे असीं ताक़ीदी जुमिले में शल खे विल सां ऐं विल खे शल सां मटाईंदासीं यानी कि असां रियली इस्तेमालु न कंदासीं। असां प्रेजेंट सिंपल टेंस में त डर इस्तेमालु कंदासीं या डू इस्तेमालु कंदासीं। ॿियनि जुमलनि में जीअं प्रेजेंट कंटिन्यू टेंस आहे हुन में रियली इस्तेमालु कंदा आहियूं हिन में असां रियली इस्तेमालु न कंदासीं। अगर असां शल खे विल कंदासीं ऐं विल खे शल कंदासीं त असांजो ऑटोमेटिकली जुमिलो रियली में तब्दील थी वेंदो रियली वारो कमु असांजो कंदो। हाणे ॾिसो एग्ज़ाम्पल मां थो लिखां हेॾो एग्ज़ाम्पल आहे मां ख़त लिखंदुसि आए सां मां बि चई चुको आहे आए सां शल इस्तेमालु कंदासीं। आई शल राइट
a letter. I shall write a letter. मां हिकु ख़त लिखंदुसि. ॿियो तव्हां एग्जाम्पल वठो. हूअ मानी पचाईंदी. हूअ मानी पचाईंदी. ॾिसो, she will cook meal. हूअ मानी पचाईंदी. she will cook meal. अगर असां इन्हनि खे ताक़ीदे में कंदासीं त शल खे विल में वधाए कंदासीं. अगर शल मथे शल आहे त उनखे असां ताक़ीदे में विल खां मटाईंदासीं. दिस इज़ कॉल्ड फ्यूचर सिंपल टेंस. हीअ असांजो टॉपिक हुयो. अगर का बि दोस्तनि जो सवाल न सम्झ में कंदा न हुजे त तव्हां कमेंट में सवाल पुछी सघो था. थैंक यू.